ख़बर शामिल कयूं पिया ठटो खां सालारे इनकलाब शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी न्याणी बीबी फातिमा भुट्टो जी 40 सालगिरह तकरीब शहीद भुट्टो हाउस केटी बंदर में मल्हाई वई। अॻवाननि पारां केक काटे खेसि भेटा पेश कई वई। तकरीब में बीपी शहीद भुट्टो ज़िला थते जे जनरल सेक्रेटरी सैयद मक़बूल शाह, सिंध काउंसिल जे मेंबर गुलाम हैदर जोगी, शाह बंदर जे असीर महियार खासकेली, तालका केटी बंदर जे सदर अब्दुल समद समो, अली हसन पेरोजानी, दिलदार अहमद शेख, तालके घोड़ाबारी जे सदर महबूब सोनारो, कामरेड उमर सिंगार, जुम्मन पेरोजानी, गुलाम हुसैन कात्यार, जुम्मन समो समेत उहदेदारनि कारकुननि वॾे तइदाद में शिरकत कई। उन मौके ते सालगिरह जो केक काटियो वियो ऐं बीबी फातिमा भुट्टो जे लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं। उन मौके ते बीबी शहीद भुट्टो जे अॻवाननि खेसि भेटा पेश कंदे चयो त दख़्तरे मशरक़े बीबी फातिमा भुट्टो जी सालगिरह असां हर साल वॾे अक़ीदत एहतराम सां मल्हाईंदा आहियूं। बीबी फातिमा भुट्टो दुनिया जी अज़ीम शख्सियत, लेखक, अदीब, दानिश्वर, दिलेर पीउ जी दिलेर न्याणी आहे, जंहिंखे पूरी दुनिया में इज़त जी निगाह सां ॾिठो वञे थो।